अस्सलाम वालेकुम दा वालेकुम अस्सलाम भाऊ। छा नालो तव्हांजो दा मुझे भाऊ अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार भाऊ अज़ीज़ुल आसूम तव्हां छा थियो मुझे बिरादर आहे, मूंखे नंढो भाउ आहे मुंहिंजो। माशाअल्लाह दा पंहिंजो ही 3 ॾियारनि जो कैंप लाइ चयो वियो पर चौथे दिहाड़े ते बि वेठा आहियो। काफ़ी सारा माण्हू सवाल पिया पुछनि त हिनमहिल ताईं टोटल डोनेशन केतिरो जमा थियो आहे, केतिरो अज़ीज़ुल्लाह ते ख़र्च थी चुको आहे, अॻिते छा थींदो। भाऊ सभ खां पहिरियों त सिंध वासियुनि खे, रदियल शहर वासियुनि खे ऐं नुमाइंदनि भाइरनि खे मुंहिंजो सलाम पेश थो कयां, अस्सलाम वालेकुम। जीअं त भाऊ जेके बि मूंखे डोनेशन मिली आहे, जंहिंमें ईज़ी अकाउंट जे हिसाब सां या बैंक जे हिसाब सां या साम्हूं अची जिन माण्हू ॾिना आहिनि, जिन दोस्तनि ऐं पंहिंजी बिरादरी न आहे, मां सॼो उहो हिन बुक ते उतारे लिखियो आहे। कंहिंजो रुपयो बि मां रायगान न कयो आहे, जेको आहे मां तेर बदर करे लिखियो आहे। अलाह कंदो कंहिंजी रायगान न ईंदी ऐं उनखे जस आहे, उनखे शाबस आहे। शहर ख़ासि करे रदियल वासियुनि खे, ॾे परदेस वारनि खे, उन्हनि खे लख शाबसूं जो असां तावन कयो अथऊं, उन्हनि असां सां कॉम्परेट कयो आहे वॾो, उन्हनि जा अहसान असांजे मथां, तव्हांजा बि अहसान। बाक़ी चवण जो मक़सदु आहे त मां जेको हे लिखियो आहे, पहिरें ॾींहं ते झोली फंड थियो आहे 2,72,380 रुपया पहिरें ॾींहं ते झोली फंड जेको शहर में निकितासीं। वरी ॿीहर पहिरें ॾींहं ते जॾहिं असां कैंप हई आहे त 96,640 रुपया। वरी ॿिए ॾींहं ते कैंप जॾहिं हई आहे त 1,20,660 रुपया। वरी जॾहिं टे ॾींहं ते कैंप हई आहे त 38,030 रुपया थिया आहिनि। ख़ैर अॼु चोथों ॾींहुं आहे, अलाह कंदो इहो बि असां शौक़ु कंदासीं। टोटल 3 ॾियारनि में घणी जमा थी? 3 ॾियारनि में 2,55,330 रुपया भाऊ। बाक़ी चवण जो मक़सदु आहे कुझु अकाउंट में दोस्तनि ऐं भाइरनि शहर वासियुनि अकाउंट में मोकिलिया आहिनि, जंहिंमें परदेस हथ अमानतूं बि ॾिना अथऊं, जेके परदेस खां परदेस खां आया आहिनि, दोस्तनि पैसा मोकिलिया आहिनि अकाउंटनि में, उहे असां ॾे आया आहिनि। असांजे उहे पैसा आया आहिनि तक़रीबन 5,76,050 रुपयो आयो आहे भाऊ। हे जेके माना अकाउंट में आया आहिनि, ईज़ी पैसे जी सूरत में आया आहिनि, जेके ॿाहिरों असांखे दोस्तनि ॿाहिरि शहरनि ॿाहिरि मुल्कनि मां जंहिं डोनेट कई आहे असांखे। ही त दोस्त थिया, पंहिंजो शहर वासी थिया, हर मकतब फ़िक्र जा माण्हू थिया, इन खां अलावा जेके कुले कांदी थींदा आहिनि, मिट माइट ॿाहिरि, उन्हनि खां ई सपोर्ट कयो। भाऊ असां पहिरियों सभ खां पहिरियों असां वियासीं डाउ में, उते असांजो ख़ैर सां ख़र्चु अची वियो 60,000 खनि ख़र्चु अची वियो। ऐं असां वियासीं SIUT में, तक़रीबन लॻभॻि 2 महीननि जो असां रहियासीं। उते असांजी बिरादरी, असांजे पंहिंजे भाइरनि, उन्हनि असांखे डोनेशन करे 5 लख करे न, जेको असांजो हाल हुयो भाइरनि जो, असां बि मज़दूर ऐं ग़रीब आहियूं। जीअं असां में 2 भाइर के नौकिरी वारा बि आहिनि, त हुननि खे पंहिंजे हालातनि में पूरा पोइ बि हुननि खे शाबस आहे, हुननि असां साथ निभायो आहे, असांजे भाउ साथ निभायो आहे। हुननि जो शाबस न चइजे, उहे भाइरनि, हुननि जो मतिलबु फ़र्ज़ु आहे शाबस अथनि। वरी बि असां चवंदा असां वॾा आहिनि, चवण जो मक़सदु असां उते 5 लख ख़र्चु कयोसीं। उते बहितरी इलाज कुझु बि कोन्हे। माण्हू जो सुवालु आहे त छो तव्हां SIUT में छॾे आहियो, या छो निकिरी अची तव्हां प्राइवेट में आया आहियो। 2 महीना रहियासीं लॻभॻि। 2 महीननि में असां ॾिठोसीं त असांखे को हुते इलाजु कान्हे को, असांजे पेशेंट सां को वर्ता कान्हे को जंहिंमें माना बहितरी अची वञे या हुनखे मतिलबु का ट्रीटमेंट सुठी मिले। असां ॾिठोसीं कुझु बि कान्हे। 5 लख असां हुते बिरादरीअ जा, पंहिंजे भाइरनि जा खपाए चुकासीं, पर असांखे कुझु न मिलियो, जंहिंजी सूरत में असां वरी हलिया वियासीं किडनी में। डाउ में बि 60,000 ख़र्च कयो, पोइ हुते डायरेक्ट SIUT में छॾियो वियो। असांखे पहिरियों रेफर कयो लाड़काणे मां, डॉक्टर साहिबु जंहिं असांजे हिते पहिरियों माना ॾिठो सूरत हाल, उन असांखे रेफर कयो डाउ में। डाउ वारनि ॾे वियासीं, हुननि चयो त बाबा तव्हांजी एप्रूव जेतिरी न आहे, तव्हां ग़रीब मिसकिन आहियो, बहितर आहे त SIUT में वञो। असां हुननि जे करे पोइ माना 2 ॾींहं रहियासीं हुते। असां डाउ में 60,000 खनि ख़र्चु अची वियो असांजो। पोइ असां वियासीं SIUT में। SIUT में जॾहिं असां ॾिठोसीं इलाजु कुझु कान्हे, असां हीअ त शुक्र पंहिंजो मारे वेंदा, ज़िंदगी ख़तमु, ज़िंदगी अलाह साईं ॾींदो आहे, उन खां सवाइ कोई न ॾींदो आहे। बाक़ी मदद आहे, हीलो आहे, बहानो आहे हिन शहर वासियुनि, ख़ासि करे रदियल वारनि, ॿाहिरनि दोस्तनि, ख़ासि करे नुमाइंदनि भाइरनि असां जिन डोनेट कई आहे, जिन मदद कई आहे, जिन असांजो आवाज़ु खयो आहे, जिन असांजो माना सहारो बणिया आहिनि, उन्हनि जा असां थोराइता आहियूं। असां ज़िंदगी भर एहसान हुननि जा लाहे सघंदासीं। कोशिशि कोई न कोई एहसान आहे, भाइरनि ते फ़र्ज़ु ई हूंदो आहे। जीअं तव्हां अॻ में चयो, हर भाउ ते फ़र्ज़ु आहे त पंहिंजे भाइरनि जे कमु अचे। सवाल उहो ई हिकिड़ो रहिजी वियो, हीअ त तव्हां अमाउंट ॿुधायो त हेतिरा मिलिया हुया, टोटल अमाउंट केतिरो थियो, ख़र्चु केतिरो थियो? 21,03,760 रुपया, जंहिंमां असां मतिलबु जेको अस्पताल में मुख़्तलिफ़ अस्पताल में रहिया आहियूं ऐं ख़र्चु कयो आहे। सभ खां पहिरियों असां वियासीं डाउ में वियासीं, असांजो 60,000 लॻो भाऊ। उन खां पोइ किडनी में विया, हुन में विया आहियूं SIUT में, जंहिंमें बिरादरी ऐं पंहिंजे भाइरनि डोनेट कई, त असांजा 5 लख उते ख़र्चु थी विया। जिते हले थो किडनी में, उते असांजो 6 लख ख़र्चु लॻी वियो आहे।
चवण जो मक़सदु सभु कुझु मिलाए करे भाऊ बक़ाया असां 10 लख बचा आहिनि। हाणे असांजो सुवाल तव्हांखे आहे त छा इहे 10 लख असांजा घणा ॾींहं हली सघनि था? हिन पोइ छा था सम्झो ही मसइले जो हल आहे जेकॾहिं तव्हां कैंप लॻाईंदो झोली फंड अवाम वटि मां बार बार इहो ॿुधाए चुको आहियां हे महांगाई जी पीसियल अवाम आहे, हिननि वटि एतिरो पैसो आहे कान, हुननि जे वस में जेतिरो हुयो हिन महिल सुठो अमाउंट पोइ तव्हां किनो, पर इहो मसइलो हिन सां हल न थींदो। तव्हां सरकारी माण्हुनि सां या सियासी माण्हुनि सां छो नथा हिन हवाले सां मिलो? असां भाऊ हर दर ते विया आहियूं, हर जॻह ते विया आहियूं, असां पाण वॉन्टर आहियूं हितां जा, असां वर्कर रहिया आहियूं पीपल्स पार्टी में। हीउ जेको मुंहिंजो भाउ आहे इहो पाण उते अलाह इलेक्शननि में हुन सां गॾु साथारी ऐं एजेंट थी बि रहियो आहे। चवण जो मक़सदु आहे त असां सां काई माना का साथारी मदद नथा कनि, ख़ासि करे पीपल्स पार्टी वारा जेके उमेदवार आहिनि, जीअं मैडम फरिया थी वई, बिलाल भुट्टो ज़रदारी थी वियो, असां काई बि कंप्लेंट न कई अथऊं, का मदद न कई अथऊं। असांजूं राहूं ॾिसूं थियूं हुननि खे, असांजे भाउ जी राहूं हुनखे ॾिसनि थियूं, असां इलाजु था घुरूं, असां ॿियो कुझु कान था घुरूं, ख़ुदा असांजे भाउ जी मदद कई। MP MLA जी ॻाल्हि नथो कयां, तव्हांजे वार्ड जो काउंसलर पठान साहिबु आहे मुंहिंजे ख़्याल में, उहो हिन ताईं तव्हां वटि आयो आहे? साईं असां ॾे काए शइ लाइ न आया आहिनि, विच में कुझु आया 2-3 माण्हू, उन्हनि चयो ही 2 लख रुपया वठो। असां चयो त बाबा 2 लख रुपया असांजो मसइलो न आहे या इहो हल न आहे, असांखे बराबरि इलाजु ॾिनो वञे। असांजे वार्ड जो हाजी पठान पपड़ आहे, असांजो मौसना वॾो आहे, पर हींअर असां ॾे इन मामले ते कंहिं हिसाब सां लड़ी न आयो आहे जो ख़ुदा का असांजी वावर कई वञे। असांजूं अखियूं ॾिसनि थियूं, असांजे भाउ जूं अखियूं ॾिसनि थियूं, असां सां कोई बांह ॿेली थियण न आयो आहे, न को इलाज जी ॻाल्हि थो करे त असां इलाजु कराईंदासीं। हले मुसैब न जी मुसैब। अस्सलाम वालेकुम मुसैब। वालेकुम सलाम। अना मुसैब ही झोली फंड कैंप इन खां पोइ कहिड़ो लाइ अमल जोड़ियो अथव? बस कोशिश ये था कयूं त संगत वेही करे हुनजो राय अमल सां कढंदासीं। इहो ई ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अपील हूंदी त बाबा जेको असांजो अब्दुल अज़ीज़ सुमरो आहे जेको हिन वक़्तु कराची जे निजी अस्पताल में ज़ेर इलाज आहे, उहो तव्हांजूं राहूं तके थो, ख़ासि करे जेके पीपल्स पार्टी जा उमेदवार आहिनि उनमें तव्हांजा काउंसलर अची था वञनि, चेयरमैन थो अची वञे, मैडम फराल टारफुल थी अची वञे, या बिलाल भुट्टो ज़रदारी थो अची वञे। लास्ट टाइम बि अज़ीज़ सुमरे इहा अपील पई छॾी त बाबा मुंहिंजी वाहरो कयो, मुंहिंजी मदद कयो, आख़िरी दफ़ो तव्हां ई असांजो आहियो, छो आख़िरी ॾींहुं भला लेट कई अथव? सम्झां थो रते दरे जी तारीख़ में एतिरो अमाउंट कंहिंखे बि न मिलियो हूंदो। कॾहिं बि न, ही वाहिद अज़ीज़ आहे, ठीकु आहे, त इन एतिरो अमाउंट जनरेट थियो आहे। बाक़ी जेको तव्हां ख़र्चु ॿुधायो अथनि लास्ट टाइम बि छोकिरो आहे, इहा ई ॻाल्हि पोइ करे भाऊ अची वियो आहे, छो न बि न, ही जस्ट उनजो ऑपरेशन जो ख़र्चु आहे ऐं रोज़ जो ख़र्चु आहे जेको तव्हां ॿुधायो अथनि। तव्हां करोड़ खां प्लस हलिया वेंदो। भाउजन उहे आया, भाउजन ही आया आहिनि, उहो तव्हांखे वधीक हुनखे उतां ई थी आहे, साॻी मर्द जो माना भाउ हुनजो हो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम नालो अथव? अल्ताफ़ अली सुमरो साईं। अल्ताफ़, तव्हां SIT मां इलाज कराइण लाइ विया हुयो त कीअं हुयो माण्हुनि सां रवैयो हुननि जो? SIT में त वञणु वॾी बेवकूफ़ी आहे, ईअं सम्झो पंहिंजे पेशेंट खे ख़तमु करिणो आहे। हिकु त पेशेंट जेको आहे सो कंडीशन सीरियस हूंदी आहे, ॿियो उते जेको आहे सो कंहिंखे मिलणु न ॾींदा आहिनि। पेशेंट तवजह हूंदो आहे त मुंहिंजो भाउ सोट कॾहिं ईंदो, जेको आहे उहो मिली न सघंदा आहिनि। ॿी ॻाल्हि आहे उते फोकस कंदा आहिनि सिर्फ़ु डायलिसिस खे, हेपाटाइटिस C थी थिए, B थी थिए, उन ते को फोकस न आहे जेको आहे सो। असां 2 साल ज़िंदगी कटीसीं, भाउ खे खणी वियासीं कॾहिं जेको आहे सो SIT में, कॾहिं गंबट, उनजी कंडीशन वञी लास्ट बीटी जेका जॾहिं डाव में वियासीं त उते डॉक्टर तसगुद चयो त बाबा हे ख़तमु आहे पेशेंट। पोइ असां पंहिंजी हिमत न हारीसीं, अलाह खे ॿाॾायोसीं पंहिंजे भाउ जे ख़ातिर, जेको सो न विया, जेको गवर्नमेंट बि मदद कई, CM साहिब बि जेको आहे सो असांखे अनलिमिटेड चेक ठाहे ॾिनो, IG साहिब बि 10 लख ॾिना, जेको आहे सो अलहमदिल्ला मसइलो हल थी वियो। ईअं ई अब्दुल अज़ीज़ जो मसइलो आहे, उहो जेको आहे सो किडनी सेंटर में मां 3 ॾींहं उते वियो हुअमांसि, उनजी बि कंडीशन नासाज़ आहे। असांजे हिते त अफ़सोस थो थिए पाकिस्तान पीपल्स पार्टी ते, मैडम जेको आहे सो हिते ॾिसे थी, उनजो तक़वा ख़ुदा जी मदद कयो जेको आहे। बसि उन्हनि ताईं पैगाम नथो वञे, या त हिकु ॻाल्हि छा था सम्झो त हिननि खे टोटल अमाउंट कलेक्ट करणु खपे जंहिंसां हिननि जो मसइलो हल थी थो सघे? 40 लख रुपया डाव में, 40 लखनि में हिननि जो मसइलो हल थी वेंदो। मूंखे 9 महीना डाव में लॻा आहिनि भाऊ, तक़रीबन उते 40 ट्रांसप्लांट मुंहिंजे साम्हूं थिया आहिनि। उते डॉक्टर स्टेटमेंट ठाहे ॾींदा आहिनि 20 खां 25 लखनि जी, पर उते कंफर्म 40 लख ख़र्चु थींदो आहे। 10 लख रुपया जेके आहिनि उनजी दवा हलंदी आहे, जेको आहे माना ट्रांसप्लांट खां पोइ 10 लख रुपया उनजो जेको आहे 6 महीननि जो दवा जो ख़र्चु आहे। सम्झो भाऊ, वॾो प्रोसेस आहे जेको आहे सो। हिते जेके वॾा माण्हू आहिनि, भाऊ इजाज़ साहिबु आहे, या हिते सिटी जा सदर आहिनि, उहिदेदार आहिनि, उन्हनि लाइ हिकु वॾो मसइलो न आहे। उन्हनि लाइ जेको आहे माना पाणीअ जो ढुक जीअं पीआरिजे,
उन्हनि लाइ ईअं आहे। पर असांजे लाइ सूमर जे लाइ जेको आहे अब्दुल अज़ीज़ जे लाइ हिन महिल वॾो मसइलो आहे जो हल नथा करे सघनि जेको आहे। मां बार बार चवंदा वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो यतीम निंदड़ का दिया कोई सम्झा थो अपील बिल्कुलु अदा कयो। मूंखे हिकिड़ो आख़िरी सुवाल तव्हां खां मुंहिंजा भाउ करिणो हुयो। माशाल्लाह कम्यूनिटी इतिहाद हूंदा आहिनि असांजे ज़ातियुनि में, जलबाणी जा इतिहाद, सूमरात जा इतिहाद, कम्यूनिटी जे हवाले सां कोई आयो तव्हां वटि मदद करण लाइ? भाऊ अल्लाह साईं पंहिंजी कम्यूनिटी खे इज़त ऐं मान में रखे। चवण जो मक़सदु आहे हिनमहिल मां वटि हिते कोई न आयो आहे। मूंखे चोथों ॾींहुं हिन कैंप ते वेठो आहियां। मुंहिंजी सार कंहिं न लधी आहे, न पंहिंजी कम्यूनिटी न पंहिंजी ज़ात वारनि अञा ताईं कंहिं न लधी आहे। कोई आयो हुजे त बाबा असां तोसां हर जॻह ते गॾु आहियूं, जा असां तोखे डोनेशन था ॾियूं, जा असां तोसां बीठा आहियूं, अहिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कम्यूनिटी में छा सम्झो इहे कम्यूनिटी जेके हिन ॾुख जी घड़ीअ में कमु न अचनि, ज़िंदगी बचाइण लाइ कमु न अचनि, शाही जहिड़नि फसादनि जे विच में कमु ईंदो? अफ़सोस इहो आहे त मां ईअं चवंदुमि त मन वॾेरा शाही या सरदार तक़रीबन इन्हनि शयुनि में कमु ईंदा आहिनि। पर ख़ुदारा हे वॾो असांखे मर्ज़ु आहे, हे वॾी तकलीफ़ आहे। असांजो भाउ नौजवान आहे, असांखे न आया आहिनि कमु ऐं असां सम्झो था पोइ हिन कम्यूनिटी असांखे को फ़ाइदो कान्हे को। अलाह सां हुनखे सोच वीचार ईंदो त मुंहिंजे भाउ जो हौसलो अफ़ज़ाई कंदा, इलाजु कराईंदा, मुंहिंजूं दुआऊं अथनि। ख़ुदारा मुंहिंजी मदद कयो। मुंहिंजो भाउ आहे नंढा बचा अथसि। अलाह जे वास्ते ख़ुदा जे वास्ते मां अर्ज़ु थो करे चवां सभिनी खे त मुंहिंजा ख़ुदारा मुंहिंजे भाउ जी ज़िंदगी बचायो। मूंखे पैसा न खपनि, मूंखे काई शइ न खपे, मूंखे भाउ जी ज़िंदगी खपे। मुंहिंजो अर्ज़ु आहे, निमाणो हीणो अर्ज़ु आहे। मां सभिनी खे अर्ज़ु थो कयां, शहर वासियुनि खे बि, पंहिंजी ज़ात वारनि खे बि, माना जेके बि थिया आहिनि आला ऑफिसर हुजनि या पीपल्स पार्टी वारा हुजनि या मैडम फरिया आहे या बिलाल भुट्टो ज़रदारी आहे या CM साहिबु आहे, मां ख़ुदारा ग़रीब आहियां, मिसकिन आहियां, मां भाउ जो इलाजु नथो कराए सघां। जेकी जॻह आहे मूंखे खपाइण लाइ तयारु आहियां, जेकी हींअर मुंहिंजी 10 खां 15 लख बस कंदी, सो बि मां सम्झा नज़रुनि माण्हुनि जूं मूंखे त असां हिन टाइम वठूं त हिन रेट में ॾियूं। मां उहा खपाइण लाइ बि तयारु आहियां। ख़ुदारा मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजे भाउ जी मन वाहर कयो। मां तव्हांजो शुक्रगुज़ार रहंदुमि, थोराइतो रहंदुमि। अब्दुल अज़ीज़ राऊं तव्हां आहिनि, तव्हांखे ॾिसे थो पियो, वस वारनि खे, पीपल्स पार्टी वारनि खे ख़ुदारा मुंहिंजे भाउ जी मन वस कयो ऐं मदद कयो। अलाह तव्हांखे वधाईंदो रब्बुल आलमीन।